अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ सच न्यूज़ वेब टीवी सां गॾु मां नबील मला तव्हां ॾिसी रहिया हक़ सच न्यूज़ वेब टीवी चैनल। कोटड़ी कबीर भरिसां ख़ौफ़नाक हादसो, माउ ऐं धीउ चिपाट जी फौत। ख़बर मूजिबि कोटड़ी कबीर भरिसां क़ौमी शाइरा मथां हाजी वजाहिद मेमण जे होटल साम्हूं ॻोठ वाहिड़ लॻ सोबेदरे जे रहवासी मोटरसाइकिल सवारनि मथां ट्रालो चढ़ी वियो। ब्रेकिंग न्यूज़ अव्हांखे ख़बर खां आगाह कंदा हलूं। कोटड़ी कबीर भरिसां ख़ौफ़नाक हादसो, नतीजे में मुस्मात कोड़ा ज़ाल गुलाम अकबर लाशारी ऐं नजमा ज़ाल अली हसन लाशारी चिपाट जी फौत थी वियूं, जॾहिं त मोटरसाइकिल ड्राइवर खमीसो लाशारी मौजूदाने तौर बची वियो। मोटरवे पुलिस इंस्पेक्टर इरफाक सोलंगी टीम समेत वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही चिपाटल लाशनि खे कपिड़े में वेड़े एम्बुलेंस ज़रिए ॻोठ ॾांहुं रवाना करे छॾिया, जॾहिं त ट्रालर नंबर JV 5986 ऐं ड्राइवर मोहम्मद शफ़ीक पुट मोहम्मद शरीफ अहवान वेठल म्यांवाली खे कोटड़ी कबीर पुलिस हिरासत में वठी छॾियो। मौला बख्श टेबो, हक़ सच न्यूज़ नेटवर्क, कोटड़ी कबीर।